मियाँ जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साओ ॾींदी ॿी ॿोली किथे। डॉक्टर काज़ी खातून साहब, मोहतरम शौकत हुसैन शोरो, डॉक्टर जाफ़र अहमद साहब, डॉक्टर अब्बास सिंह साहब, डॉक्टर मोहम्मद अली मांझी, नबील रहमान, डॉक्टर नसीम अख्तर, प्रोफेसर सलीम मेमून, न्याज़ मोहम्मद इदरीस जतोई, नसीब मिर्ज़ा ऐं साम्हूं वेठल दोस्तों, मुख़्तसर पेपर है मादरी ॿोलियुनि जी अहमियत हैसियत जे हवाले सां सिंधी ऐं ॿियूं क़ौमी ॿोलियूं। अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे। अॼु खां 47 साल अॻु 21 फरवरी 1999 ते गॾियल क़ौमुनि जे इदारे यानी अक़वाम मुत्तहिदा हिन ॾींहं खे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं क़रार ॾिनो। उन करे हिन ॾींहं ते दुनिया जा समूरा मुल्क ऐं समूरियूं क़ौमूं पंहिंजी पंहिंजी मादरी ज़बानुनि जी अहमियत वाधारे ऐं तरक़ीअ लाइ गॾिजाणियूं, बहस मुबाहिसा, सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसूं कंदियूं आहिनि ऐं मादरी ॿोलियुनि जे तरक़ीअ लाइ रिथाऊं जोड़ींदियूं आहिनि। पाकिस्तान जो क़याम 1940 जी क़रारदाद लाहौर मौजूदु अमल में आयो हो ऐं उन क़रारदाद जे रोशनीअ में पाकिस्तान में शामिल समूरियुनि रियासतुनि यानी वफ़ाक़ी इकाइयुनि खे ख़ुद मुख़्तियार ऐं आज़ाद हैसियत मिलणी यानी संदन क़ौमी तशख़ुस ऐं ज़बानुनि खे तहफ़ुज़ मिलणो हो ऐं उन्हनि जी सरकारी ऐं क़ौमी ॿोलियुनि वारी हैसियत खे तस्लीम करणो हो ऐं उन ते अमल बि करणो हो। पर असांजे नाअहल ऐं इक़्तिदार जे बुखियलु हुक्मराननि हिन हक़ीक़ी ऐं जाइज़ मसइले खे अहमियत न ॾिनी। क़ौमुनि जो वजूद त पंहिंजी जाइ ते, पर संदन क़ौमी ज़बानुनि जी हैसियत खे बि रेठे उर्दू ज़बान खे पाकिस्तान जी वाहिद क़ौमी ज़बान बनायो वियो ऐं इहो ऐलान 1948 में मुल्क जे बानी मोहम्मद अली जिन्ना साहब कयो। ऐं मां हिकिड़ो नंढिड़ो दस्तावेज़ आहे त असांजा जेके हुक्मराननि जा दुमछल आहे यानी पुछल लटकाऊ आलिम आहिनि, उन्हनि बि उर्दूअ जी हैसियत बाबति इहो चयो। फरवरी 83 में हिकिड़ो अख़बार उर्दू कराची में आहे, इहो आहे मौलाना अशरफ थानवी जी फतवा, इस वक्त उर्दू ज़बान की हिफाजत दीन की हिफाजत है। इस बिना पर यह हिफाजत हस्बे इताअत वाजिब और तायत है और बावजूद कुदरत के इसमें गफलत करना मैसियत और मोजबे मुआखिज़े आखिरत होगा। हाँ हिकिड़े पासे हुक्मरान, ॿिए पासे मुल्हनि जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं। हा, इन उर्दूअ खे क़ौमी ज़बान बनाइण ते बंगाल जे मुतमद्दिन ऐं बाशऊर क़ौम बंगाली एतिराज़ ऐं एहतिजाज कयो त संदन बंगाली ज़बान खे बि क़ौमी ज़बान बनायो वञे। हुक्मराननि उन जाइज़ घुर खे न मञियो ऐं मथिन तशद्दुद कयो। नतीजे तौरु 21 फरवरी 52 में बंगाल में 4 शागिर्द शहीद थी विया। बंगालियुनि शहीद मीनार जोड़ियो ऐं बंगाली ज़बान जी तहरीक ज़ोर वठी वई। रियासतूं जिन खे सूबा बनायो वियो अॻिते हली उन्हनि जो सूबाई वजूद बि बर्दाश्त न कयो वियो ऐं 55 में वॾियूं लागू करे पाकिस्तान जे उलंदे हिसे खे ओलह पाकिस्तान ऐं बंगाल खे ओभर पाकिस्तान बनाए सिंधी, पंजाबी, बलोची, पख्तून ऐं बंगाली क़ौमुनि जो वजूद ख़तमु कयो वियो। सिंधियुनि बि एहतिजाज कयो ऐं असेंबलीअ में पंहिंजी ॿोलीअ लाइ आवाज़ु उथारियो। लियाकत अली ख़ान जॾहिं अञा क़तुल न थियो हो त सिंध मुस्लिम लीग जे सदर सैयद अली अकबर शाह वफ़द वठी खेसि चयो हो त सिंधी ज़बान ऐं कल्चर जे हिफ़ाज़त लाइ क़दम खयां वञनि त लियाकत अली ख़ान तंज़िया तौरु चयो हो त सिंधी कल्चर छा आहे, उठनि ऐं गॾनि हलण वारो कल्चर आहे ऐं सिंधी ॿोली गंवारनि जी ॿोली आहे। हिन ख़िते जे क़दीम ज़बान ऐं अंग्रेज़ दौर में सिंध जी दफ़्तरी सरकारी क़ौमी ज़बान लाइ फ़िरौन सिफ़त हाकमनि जो इहो रवैयो सिंध बर्दाश्त न कयो ऐं पाकिस्तान जे 73 साला दौर में सिंध जे गैरतमंद रूह ऐं शऊर सिंधी ॿोलीअ जी दफ़्तरी ऐं सरकारी ऐं क़ौमी ॿोली तस्लीम करण वारो आवाज़ बुलंद रखियो। सिंध असेंबलीअ इवन सेनेट ऐं क़ौमी असेंबलीअ में सिंधी ॿोलीअ सां गॾु ॿियनि क़ौमुनि जे ज़बानुनि खे क़ौमी ज़बानूं क़रार ॾियण जो आवाज़ पहुचायो ऐं जिदोजहद कई। बंगालियुनि जे ॿोलीअ वारी तहरीक जारी रही ऐं पाकिस्तान हुकूमत नेठि 1956 में बंगालियुनि जो मुतालबो मञे
उर्दू सां गॾु बंगालीअ खे क़ौमी ज़बान जो दर्जो ॾिनो, पर मथे खां पाणी गुज़री चुको हो। पाकिस्तान जे उलंदे हिसे में वञण ख़िलाफ़ तारीख़ भड़कियूं थी ऐं उन जी अॻुवाणी सिंध जे सियासतदाननि, अदीबनि, उस्तादनि, शागिर्दनि कई। हुकूमत पाकिस्तान ग़लतियुनि ते ग़लतियूं कंदी रही ऐं 58 में शरीफ़ कमीशन ज़रिए सिंधी ज़बान खे अंग्रेज़ दौर में मिलियल हैसियत जे उबतड़ तदरीसी तौर 5 दर्जे ताईं महदूद करण जो फ़ैसिलो कयो। उन ख़िलाफ़ सिंधी ज़बान सोसाइटी, सिंधी अदबी संगत, सिंध जे समूरनि सियासतदाननि, उस्तादनि, शागिर्दनि जी गॾियल तहरीक अयूबी आमरीअत जा गोॾा झुकाए विधा ऐं 12 अक्टूबर 1962 ते इहो फ़ैसिलो वापसि वठी सिंधी ॿोलीअ जी हैसियत अंग्रेज़ दौर वारी साॻी बहाल कई वई। 1970 में सिंधियुनि जी जिदोजहद ऐं ॿियनि सूबनि जी हिमायत सां वञण जो बुत टुटो ऐं सूबनि जी पुराणी हैसियत बहाल थी वई। थियण त ईअं घुरिबो हो त वञण जे टुटण ऐं सूबनि जे बहालीअ सां गॾु सूबनि जूं मुख्य ज़बानूं सिंधी, पंजाबी, पश्तो ऐं बलोची क़ौमी ज़बानूं थियणु घुरिजनि हा, पर हुक्मराननि जी नाअहली ऐं फिरौनियत सबबु ईअं न थियो। बंगालियुनि खे 1970 जे इलेक्शन में अक्सरियत हासिल थियण जे बावजूदु खेनि इक़्तिदार न ॾिनो वियो ऐं मथनि मिलिट्री ऑपरेशन करे खेनि जुदा थियण ते मजबूर कयो वियो ऐं बांग्लादेश वजूद में अची वियो। बांग्लादेश अक़वाम मुत्तहिदा जे मेंबर मुल्क बणजण खां पोइ ऐं बंगालियुनि जी कोशिशुनि ऐं अक़वाम मुत्तहिदा में मौजूदु क़ौमुनि जी अक्सरियत 21 फरवरी 52 ते बंगालियुनि ते थियल तशद्दुद ऐं संदनि क़ुर्बानीअ जे मंझता तौर 1999 जी 21 फरवरी खे मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं क़रार ॾिनो ऐं हीउ ॾींहुं हर साल मल्हायो पियो वञे ऐं अॼु सिंधी लैंग्वेज जा तालीब पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि ऐं क़ौमुनि जे नुमाइंदा अदीबनि खे हिते घुरायो आहे। उन मौक़े ते आउं पाकिस्तान जे हुक्मराननि खे मुखातिब थी चवणु चाहियां थो त अञा बि वक़्तु न वियो आहे। क़ौमुनि जे आवाज़, असेंबलियुनि जे ठहराउ ऐं ख़ुदि सेनेट ऑफ पाकिस्तान जे फ़ैसिले, छाकाणि त उन फ़ैसिले वक़्तु मूं ते मौक़ो पेश कयो हो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मेंबर हिकिड़े कारकुन जी हैसियत में। उन वक़्तु प्रोफेसर अब्दुल गफूर महमूद साहब मूंखे नुमाइंदो करे मोकिलियो हो। उन खां अॻे डॉक्टर फमीदा जे वक़्त में असां समूरी क़ौमी असेंबलीअ जे मेंबरनि, सूबाई असेंबलियुनि जे गवर्नरनि, वज़ीर आलाउनि खे 200 पेजनि जा ड्राफ्ट हितां मोकिलिया हुआ ऐं उते सेनेट में प्रोफेसर करीम ख्वाजा, डॉक्टर मोहतरमा ससुई पलीजो ऐं धामरा आजिज़ धामरा, उन खां सवाइ बलूचिस्तान ऐं पख्तूनख्वा जे नुमाइंदनि इतफ़ाक़ राय सां उते मूं जॾहिं सूबाई ॿोलियुनि जो खे क़ौमी ॿोलियुनि वारी ॻाल्हि कई त सेनेट अक्सरियत राय सां इहो फ़ैसिलो ॾिनो हो। जॾहिं त उते मुक़तदरा क़ौमी ज़बान जे चेयरमैन जो मौक़िफ़ वियो हो। अॻिते हली वरी सेनेट उन जे ख़िलाफ़ थी वई, पर वरी इहो आवाज़ उथियो ऐं जेको आउं सम्झां थो त उनखे कंसीडर कयो वियो आहे ऐं हाणे क़ौमी असेंबलीअ खे इन फ़ैसिले ते अमल कराइणु खपे ऐं चइनी सूबनि जे ज़बान खे पहिरें धक में क़ौमी ज़बानूं तस्लीम करण जो ऐलान थियणु खपे। उर्दू ज़बान हिन ख़िते जे कंहिं बि क़ौम जी ज़बान न रही आहे। उन जो हक़ ऐं दर्जो राब्ते जे ज़बान वारो हुअणु घुरिजे, पर इहो फ़ैसिलो हुक्मरान न करे सघंदा। हलो असां उर्दूअ जी क़ौमी ज़बान वारी हैसियत खे को बि छीहो रसाइण बदिरां घुर करियूं था त भले उहा अवांजी क़ौमी ज़बान बरक़रार रहे, पर पाकिस्तान खे बचाइणो ऐं सलामत रखणो आहे त पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान वांगुरु लैंग्वेज कमीशन ठाहियो ऐं उन खां अॻु सेनेट जे फ़ैसिले जी अक्सरियत खे मान ॾेई पहिरें इलाइक़े तौरु सिंधी, पंजाबी, पश्तो, बलोची ज़बानुनि खे क़ौमी ज़बानूं तस्लीम करियो। गॾोगॾु बलोचिस्तान ऐं पंजाब जे ॿिनि सूबनि जे ॿिनि आम ऐं तरक़ी याफ़्ता ज़बानुनि ब्राहवी ऐं सराइकीअ खे ॿिए इलाइक़े में मादरी ज़बान वारी हैसियत ॾेई खेनि बि क़ौमी ज़बानूं तस्लीम करण जो ऐलान कयो वञे। को चई सघे थो त सराइकी ऐं ब्राहवी ज़बानुनि जा सूबा न आहिनि, उन्हनि खे क़ौमी ज़बानूं कीअं तस्लीम कयो वञे त उन लाइ आउं भर वारे मुल्क भारत जो मिसाल ॾींदुसि
जंहिंजे आइन जे 8 शेड्यूल में सिंधी ज़ुबान ऐं उर्दू ज़ुबान क़ौमी ॿोलियूं तस्लीम थियल आहिनि। उन्हनि ॿिन्ही ज़ुबानुनि जो हिंदुस्तान में को बि सूबो या रियासत न आहे, पर उहे ज़ुबानूं क़दीम तहज़ीब याफ़्ता ज़ुबानूं आहिनि। उन करे उन्हनि जी हैसियत तस्लीम कई वई आहे। उन साॻे बुनियाद ते सराइकी ऐं ब्रोवी ज़ुबानुनि खे बि क़ौमी ज़ुबानूं तस्लीम कयो वञे। ॿी सूरत में हिन मुल्क जी यकजहती दावत ई लॻी सघे थी। उन खां सवाइ आउं हिन सेमिनार जे हवाले सां इहा बि घुर करियां थो त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में मौजूदु ज़ुबाननि हिंदको, गुजराती, बल्ती ऐं ॿियनि खे बि मादरी ज़ुबानुनि तौरु मञे, उन्हनि जे तरक़ीअ लाइ इदारा जोड़े उन्हनि खे फंड ॾिना वञनि। महिरबानी ताज, जंहिंजे मक़ाले जो इंतिहाई अहम हिसो आहे त असांजे हिन